दोस्तो रोज़नि वारी ईद खां अॻु में 10-15 ॾींहं अॻु में असां 40,000 रुपया हिकिड़ो छेलो वरितो हुयो। को असांखे 42 में मिलियो, को 44 में मिलियो, पर 44 खां सभु हेठि हुआ। असां 10 खनि छेला जेके कतार में मां ॾिसी रहिया आहियो, इहे असां 10 खनि छेला वरिता ऐं उहे हाणे काल्ह ख़ैर जा असां कराची मोकिलिया आहिनि। ऑनलाइन असांखे ऑफरूं आयूं उन्हनि जूं, जंहिंमें कंहिं छेले जो 1,20,000 ते बि असां 1.5 लख रुपया ॿधो, कंहिं छेले ते 1,20,000 ते माण्हू आया, कंहिं ते 1,30,000 रुपए ते आया। ऐं अहिड़े नमूने सां 10 छेला जेकॾहिं असीं कैलकुलेशन कयूं था त सिर्फ़ु 3 महीननि में असां 6 लख रुपया 10 छेलनि ते पक्का असां ॼण त कमाए वरिता। ऐं उन्हनि जा जेके असांखे ऑर्डर्स आया, हाणे उहे ऑर्डर असां उन्हनि खे पहुचाईंदासीं। हिकिड़नि सां त असांजो थी वियो आहे, बाक़ी के 2-4 बचंदा जेके असां उते पीढ़ी ते खपाईंदासीं ऐं यकीन सां उहे बि असांजा लख रुपए खां प्लस में वेंदा। यानी ॿकरियुनि जो कारोबार एॾो कमाल जो आहे जो जेकॾहिं अव्हां संजीदगी सां उन कारोबार में हथु विझो त अव्हां लखापति थी सघो था, करोड़पति थी सघो था। ऐं जेकॾहिं अञा वॾे पैमाने ते तव्हां वटि सरमायो आहे त तव्हां अरबपति बि थी सघो था। ऐं ॿकरियुनि सां गॾोगॾु तव्हां ॿिया बि खोड़ सारा कम करे सघो था। मुंहिंजे ॿियनि वीडियोज़ में मूं इलाही सारियूं तजवीज़ूं बि ॾिनियूं आहिनि, सलाहूं बि ॾिनियूं आहिनि ऐं मूंखे ॿुधायो ॾिसो केॾा ख़ूबसूरत छेला आहिनि। हिननि खे असां जॾहिं वठी आयासीं त तमामु घणा अभरा हुआ ऐं उन्हनि जूं वीडियोज़ मौजूदु आहिनि मुंहिंजे यूट्यूब चैनल ते। हाणे हीउ छेलो जेको तव्हां ॾिठो थोरो, इहो छेलो असां 29,000 में वठी आयासीं। हाणे 80,000 ते त असांखे हिन वक़्तु मिनतूं था कनि, पर असां अञा उनखे ॾियूं कोन पिया। अहिड़ी तरह असांजा कुझु छेला 1,20,000, कुझु छेला 1,30,000, मतिलबु उन में तइ थी चुका आहिनि। जेके असांखे एडवांस मिली चुको आहे उहो असां धणनि खे पुॼाइण पिया वञूं ऐं उहो उनखे असां कराची असांजा निकिरी चुका ऐं उते उन्हनि खे रसंदा। त चवण जो मक़सदु हीअ आहे त ॿकरियुनि जो कारोबार एॾो त शानदारु ऐं एॾो त अहम आहे जो जेकॾहिं अव्हां सचाई सां उहो कारोबार कयो, उन में महिनत ज़रूरु खपे। हीउ जेको नंढिड़ो छेलड़ो तव्हां ॾिसो था, हाणे इहो छेलड़ो ईंदड़ जेका मथीं उज़ई जी ईद ईंदी उन ते ई विढ़ांदो थी चुको हूंदो। न वञे हिन जा कन बि सुठा आहिनि, नसुल बि सुठड़ो आहे, हीउ पटेरी नसुल जो आहे। न वञे तॾहिं बि तव्हांजो 1,20,000, 1,30,000 में वेंदो ई वेंदो। यानी तव्हां एतिरो ज़रीकड़ो फर जेको हिन वक़्तु 2,000, 2,500, 2,500 या 3,000 में तव्हांखे मिले, ऐं उहो जेको आहे सो साल खां पोइ तव्हांजो 1,20,000 करे, 1,30,000 करे, त माण्हू खे ॿियो छा खपे। तंहिं करे ऐं अक्सर चवंदो आहियां त वांदे विहण खां को न को अव्हां कारोबार शुरू कयो। ऐं कारोबार जे लाइ ज़रूरी कोन्हे तव्हां वटि करोड़े रुपया हुजनि, तव्हां वटि थोरो ई सरमायो हुजे, पर अव्हां शुरूआति कयो ऐं पोइ वधंदो वेंदो। ॿाकरो माल अहिड़ो आहे जेको कॾहिं बि खुटणो न आहे। शर्त इहो आहे त उन्हनि जूं जेके वैक्सीन आहिनि उहे तव्हां तमामु लाज़मी आहे त उहे उन जूं 4 बुनियादी वैक्सीन आहिनि, जंहिंमें PPR आहे, FMD आहे, ETV आहे ऐं जंहिंमें CCPP आहे। ऐं ॿियो हर 3 महीननि खां ॾिसो केॾो ख़ूबसूरत छेला आहिनि। ऐं इहे असां वठी आयासीं, ॾाढा अभरा हुआ, ॾाढा कमज़ोर हुआ, पर हाणे उहे सिहतमंद बि थी पिया आहिनि। केॾा हिननि जो ख़ूबसूरत कन आहिनि, केॾी हिननि ख़ूबसूरत बॉडी ठाही आहे, केॾा ज़बरदस्त थी पिया आहिनि। ऐं हीअ वीडियोज़ त मुंहिंजूं अञा 15 ॾींहं अॻु जूं रिकॉर्ड थियल आहिनि, पर हाणे तव्हां इहे छेला ॾिसंदव त सचमुच सुञाणंदव कोन। सो हिन ते महिनत जी सख़्तु ज़रूरत पवे थी। ऐं तव्हां जस्ट जेकॾहिं 3 महीननि में तव्हांखे 6 खां 7 लख रुपया मुनाफ़ो पवे त ॿियो छा खपे। यानी 3 महीननि में 6 लख रुपया माना 2 लख रुपया महीनो थियो। त उन हिसाब सां हीउ कारोबार निहायती काराइतो आहे, निहायती अहम आहे। ऐं सिंध जे ॿहिराड़ियुनि में असां वटि अलमियो इहो आहे त ॿहिराड़ियुनि में असांजा नौजवान पढ़ी यूनिवर्सिटियूं या मैट्रिक पास था कनि त चवनि था त असांखे पटेवाले जी नौकिरी खपे। हाणे पटेवाले जी नौकिरी में तव्हां सॼे साल में बि 6 लख रुपया नथा कमाए सघो, जॾहिं त 10 छेलनि मां तव्हां 3 महीननि अंदरि 6 लख रुपया आराम सां कमाए सघो था। पर उनजे लाइ तव्हां वटि रिथाबंदी, उनजे लाइ तव्हां वटि प्लानिंग हुजे त तव्हां यकीननि कमाए सघो था।
रूमी गोड फार्म तरफ़ां इहा हमेशह हर वीडियो में ऑफर कई वेंदी आहे त जेको बि दोस्त चौपायो माल यानी वॾो माल हुजे या ॿकरियूं हुजनि या छेला हुजनि पालणु चाहे थो त असीं उनजी रहनुमाई करण जे लाइ तयारु आहियूं। मूंखे उमेदु आहे त रूमी गोड फार्म खे अव्हां सब्सक्राइब कंदो, लाइक कंदो, शेयर कंदो ऐं कमेंट करे असां खां सुवाल कंदो। असीं हर कमेंट ऐं हर सुवाल जो जवाबु ॾींदा आहियूं ऐं मूंखे उमेदु आहे तव्हां ज़रूरु कंदो। सदा सलामत हुजो, ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो।